नाज़रीन अचो था ॻाल्हाईंदा गर्मी तेज़ लगी पई आहे माण्हू ॾाढा परेशान कमकार मिले कोन थो ऐं लश्कर वारा ॾाढा परेशान आहिनि रोज़गार हींअर आहे कोन तमामु तंग लॻा पिया आहिनि काले जी बाहि में छिती गर्मी पोइ बि घरां निकिरनि था रोज़गार करण जे लाइ रोज़गार करणु तमामु लाज़मी आहे ऐं अचो त हिन खां पुछूं था हिन जो गुज़र सफ़र कीअं पियो थिए ऐं हे कीअं पिया हे ॾुखियो वक़्तु कढनि थोरो कैमरा में वेझो हलिया भला अचो नाज़रीन सां ॻाल्हायूं था कीअं पियो गुज़र सफ़र थिए मेहरबानी तव्हांजी वॾी कुर्ब जी तव्हांजी ॻाल्हि ॿोल ॿुधा ऐं वीचार ॿुधा जिते ॾाढो तंग आहे ऐं परेशान आहे जीअं ॿुधाई त रोज़गार छुप कोन्हे ऐं हिन जा लफ़्ज़ तव्हां तफ़सीली जवाब ॿुधा त केॾा सुहिणा हुआ ग़रीब माण्हू ॾाढा तंग लॻा पिया आहिनि मूं त कुझु ॻाल्हायो कोन तो यकदमि पंहिंजी बकवास शुरू करे ॾिठो तव्हां ईअं चयो मूं अञा मक़सदु ॻाल्हायो कोन तसी तो यकदमि सॼी ॻाल्हि मुंहिंजी सम्झी ऐं साफ़ी ईअं सम्झो तव्हां तफ़सीली चयो न मूं छा चयो मूंखे ॿुधायो तव्हांजो वाक़ई गर्मी आहे कुझु एतिरो अहिड़ो कुझु चयो नाज़रीन तव्हां ॿुधो नोट कयो तव्हां चयो कोन असां कुझु चयो कोन तो यकदमि अरे तूं हींअर चयो यार असां न मसला कोन तो पुछिया बसि तूं पंहिंजी बकवास करे यार तूं चयो